सवाल किया है जुदाई कमरानी। शायद आउं नालो ग़लत तो वठां त माज़रत। उन सवाल किया है त को माण्हू गुस्ल नथो करे या उनखे गुस्ल नथो अचे त उन जी इबादत जाइज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जन इबादतुनि जे लाइ गुस्ल करणु लाज़िम आहे, शर्त आहे त उहे इबादतूं बग़ैर गुस्ल जे अदा न थींदियूं। जीअं निमाज़ आहे, क़ुरान मजीद जी तिलावत आहे, बग़ैर गुस्ल जे उहे अदा न थींदियूं। जेकॾहिं कंहिं शख़्स ते गुस्ल लाज़िम आहे त उन जे मथां इहो फ़र्ज़ु आहे त पहिरियां गुस्ल करे उन खां पोइ निमाज़ या क़ुरान मजीद जी तिलावत करे। जीअं मुस्लिम शरीफ़ जे अंदरि हदीस मुबारक आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ला तुक़बलु सलातु अहदिकुम इज़ा अहदस हत्ता यतवद्दा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं शख़्स जो वुज़ू थियल न आहे त उन जी एसी ताईं अल्लाह रब्बुल इज़्ज़त निमाज़ क़बूल नथो फरमाए जेसी ताईं उहो वुज़ू करे, यानी वुज़ू करण खां पोइ उन जी निमाज़ क़बूल थींदी। जेकॾहिं बग़ैर वुज़ू जे निमाज़ क़बूल नथी थिए त बग़ैर गुस्ल करण जे निमाज़ क़बूल कीअं थींदी। इन जे करे उन जे मथां लाज़िम आहे, फ़र्ज़ु आहे त गुस्ल वारो गुस्ल करे पोइ निमाज़ अदा करे। ऐं ॿियो हिन सवाल कयो आहे त जंहिंखे गुस्ल करणु न अचे, यादि रखो गुस्ल करणु का फ़ारसी सिखणु न आहे। गुस्ल करण जी आम इंसानु वेंझंदो आहे, उहो ई तरीक़ो गुस्ल करण जो आहे। फ़र्क़ु इहो आहे त नक में मुबालगो कंदो पाणी विझण में, अहिड़े नमूने सां वॾा गुरड़ा कंदो जीअं वात ताईं पूरी तरीक़े सां पाणी पहुची वञे, बक़ाया पूरे जिस्म ते पाणी खे वहाए। इहो ई गुस्ल जो नालो आहे। इन में का नई शइ कान्हे, 7 कलमा पढ़णु या 7 टुपियूं ॾियणु, इहा का बि शइ इन में न आहे। अहिड़ो को बि इंसानु आहे जंहिंखे गुस्ल न ईंदो हुजे, तव्हांखे बि सिखणु घुरिजे। वल्लाहु आलम बिस्सवाब।